ज़ाल ज़िक्र कनू कर फ़िक्र हमेशा ए लफ्ज़ तिखा तलवारों हो कढन आहीं ते जान जलावन फ़िक्र करन इसरारों हो ज़ाकिर सोई जड़े फ़िक्र कमावन हिक पलक न फारिग यारों हो फ़िक्र दा फिटिया कोई न जीवे पिटे मुंढ चापाड़ू हो हक दा कलमा आखी बाहू रब रखी फ़िक्र दी मारूं हो। तर्जुमो ऐ दरवेश ज़िक्र खां फ़िक्र कर छो त इहो लफ़्ज़ तलवार खां भी ज़्यादा तेज़ आहे। ज़ात इलाही जा आशिक़ इसरार ज़ात में फ़िक्र कनि था ऐं उहे पुरसोज़ आहूं कढनि था जंहिंजे करे नफ़सानी ख़्वाहिशनि जे अलावा जान खे बि जलायो छॾनि। ज़ाती फ़िक्र इस्म अल्लाह जल शानहू उहो आहे जंहिंमें फ़िक्र हुजे ऐं आशिक़ हिकु पलक बि महबूब खां जुदा नथा रहनि। यानी आशिक़ हर दम पंहिंजे महबूब हक़ीक़ी जी यादि में मुस्तग़रक़ रहनि था। फ़िक्र जो फिटियल ज़ाती इस्म को बि ज़िंदा नथो रहे छो त इस्म ज़ात जल शानहू नफ़सानी ख़्वाहिशनि खे पाड़ खां पटियो छॾे। ऐं बाहू हक़ जो कलमो चवां थो त अल्लाह ताला फ़िक्र इसरार ज़ात जे मार खां पनाह में रखे। हुज़ूर अलैहिस्सलाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कौल मुताबिक़ काल अलैहिस्सलाम तफ़क्कर साअत ख़ैर मिन इबादत सकलैन, यानी हिकु घड़ीअ जो गौर फ़िक्र ॿिन्ही जहाननि जी इबादत खां बहितर आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ला यशफ़ा लहुम शैअन ज़िक्रिल्लाह तरफ़तुल ऐन, यानी साहिब फ़िक्र ऐं ज़िक्र फ़क़ीरनि खे का बि शइ अल्लाह ताला जे ज़िक्र खां हिकु घड़ी बि आफ़िल करे नथी सघे। हज़रत सुल्तान बाहू फ़रमाइनि था फ़िक्र रातूं अंदरूं दिल गुमार हर मतलब दीन दुनिया रास्त आर शो मरातब बा तफ़क्कुर जान मन ताशो वी हाज़ुर बे दरगाह ज़ुल्मनन, यानी तूं पंहिंजे दिलि जे अंदरि गौर फ़िक्र कंदे त दीनी ऐं दुनियावी हर हिकु मतिलबु उन में हासिलु कंदे उन्हीअ जे तुफ़ेले बारगाह इलाहीअ में हाज़ुर थी सघंदे। वरी हज़रत सचल सरमस फरमाए थो ज़िक्र कनि व ज़िक्र कनि व ज़िक्र कुन फ़िक्र कुन व फ़िक्र कुन व फ़िक्र कुन। हज़रत सचल ज़िक्र सां गॾु फ़िक्र खे वॾी अहमियत ॾिए थो। असल में आशिक़नि ऐं आरिफ़े दीदार इलाही जा मुश्ताक़ रहनि था, उन्हनि जी दिलि इश्क़ इलाही में मुस्तग़रक़ रहे थी। दुनियावी रंगो नक्श उन्हनि खे मुतासिर नथा कनि ऐं उन्हनि जी निगाह बि दिलि ते पवे थी। आरिफ़ दिलि ॾांहुं मुतवजो थियनि था ऐं दिलि खे ई ॾिसनि था ऐं दर्द दिलि उन्हनि जो दरमान या इलाजु आहे। सुभान अल्लाह।